व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। अॼु असीं जेको वीडियो ठाहियूं पिया उहो फ्रेम्स ऐप जेका सिंध में उस्तादनि जी हाज़िरी वास्ते ऑनलाइन ऐप आहे उन जे बारे में शयूं ॾिसंदासीं। त उन में सभ खां पहिरियों ई लॉगिन कीअं करिणो आहे, पासवर्ड कीअं रखिणो आहे ऐं उन खां पोइ अॻिते उन में हाज़िरी पंहिंजी कीअं लॻाइणी आहे ऐं उनखे सिस्टम सां सिंक्रोनाइज़ कीअं करिणो आहे। त हिन वीडियो खे मुकमल ॾिसिजो ताकी शयूं तव्हांखे सम्झाए सघूं कि पासवर्ड जो मैकेनिज़म छा हूंदो, आई डी जो मैकेनिज़म छा हूंदो, अॻिते कीअं प्रोसीजर हलंदो। तो दोस्तों पहिरीं त तव्हां गूगल प्ले स्टोर ते वेंदा। प्ले स्टोर ते वञण ते जॾहिं तव्हां फ्रेम्स लिखंदा त हिकिड़ी ऐप ओपन थी वेंदी। तव्हां उनखे ओपन कंदव ऐं उन खां पोइ जॾहिं उनखे तव्हां ओपन करे वठो था पिया, सभ खां पहिरीं तव्हां जॾहिं मेन पेज ते ईंदव त हिते लॉगिन वारो ऑप्शन शो पियो थिए। लॉगिन वारे ऑप्शन में तव्हां ॾिसो था कि या तव्हांखे पंहिंजी पर्सनल आई डी एंटर करणी आहे या उन खां पोइ तव्हांखे पंहिंजो जेको NIC आहे उहो एंटर करिणो आहे। उन खां पोइ जेको सेकेंड स्टेप आहे हिन में पासवर्ड जेको गवर्नमेंट जे तरफ़ां ॿुधायल आहे उहो कहिड़ो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो पियो। उहो तव्हां लिखंदव change_me@123। इनिशियली पासवर्ड लॻाइण खां पोइ तव्हां वटि जेको नेक्स्ट पेज डिस्प्ले थींदो उन में तव्हां वटि पासवर्ड चेंज जो ऑप्शन हूंदो। तव्हां इहो ओल्ड पासवर्ड जेको आहे change@123 एंटर कंदव ऐं उन खां पोइ तव्हां जेको नओं पंहिंजो पासवर्ड आहे उहो तव्हां सिलेक्ट करे उहो लॻाईंदव। अच्छा, इहा पहिरीं रिक्वायरमेंट पूरी थींदी, उन खां पोइ असीं पासवर्ड ते अचूं था। अच्छा, पासवर्ड यादि रखो कि घटि में घटि पासवर्ड तव्हांखे 8 डिजिट्स जो रखिणो आहे ऐं उन में जेको तरीक़ेकार आहे उहो कीअं रखिणो आहे उहो बि तव्हांखे हिते ॿुधायां थो, उनखे थोरो गौर सां ॿुधिजो। जेके 8 असां डिजिट रखंदासीं उन में घटि में घटि हिकिड़ो लेटर वॾी ABC जो हुजे ऐं घटि में घटि हिकिड़ो लेटर नंढी ABC जो हुजे। उन खां पोइ हिकु उन में सिंबल या साइन ॾिनल हुजे ऐं उन खां पोइ तव्हांजी मैथमेटिकल डिजिट्स 1 2 3 4 5 जेके बि अची सघंदा तव्हांजा उहे घटि में घटि ॾिनल हुजनि। ऐं यादि रखो त इहो सॼो जेको चइनि शयुनि जो तव्हांजो मुरकब थींदो उहो 8 डिजिट्स जो मजमूओ हुजे टोटली, तॾहिं तव्हांजो पासवर्ड लॻी वेंदो। NIC पासवर्ड वारे प्रोसेस खां पोइ असीं जॾहिं हिनखे लॉगिन कंदासीं, लॉगिन ते असांजो सभ खां पहिरीं मेन पेज ओपन थी वेंदो। हीअ ॾिसो पिया मेन पेज ते सभ खां पहिरीं तव्हांजी तस्वीर आहे, उन खां पोइ तव्हांजो जेको स्कूल जो नालो आहे उहो असाइन थियल आहे ऐं टाइम इन ऐं टाइम आउट वारो ऑप्शन बि ॾिनल आहे। त हाणे सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं कि टाइम इन असांखे कीअं करिणो आहे। टाइम इन जे लाइ जॾहिं तव्हां हिन बटन खे क्लिक कंदा त उन खां पोइ हिकिड़ी प्रोसेसिंग जी स्क्रीन तव्हांजे साम्हूं ईंदी ऐं उन खां पोइ तव्हांजो मिरर ओपन थी वेंदो कैमरा वारो ऐं कैमरा में तव्हां पंहिंजो फेस इन सेंस में रखंदा कि तव्हांखे चश्मो पातल न हुजे ऐं तव्हांखे काई टोपी वग़ैरह बि न हुजे। बिल्कुलु कैमरा जे साम्हूं बीहणो आहे ऐं जॾहिं तव्हां बीहंदव त थोरी देरि में तव्हांखे फेस वेरिफिकेशन वारो ऑप्शन अची वेंदो। फेस वेरिफिकेशन ऑप्शन अचण खां पोइ तव्हांजो हिकिड़ो ॿियो पेज ओपन थी वेंदो जिते तव्हांजो टाइम वग़ैरह ॾिनल हूंदो। चलो हिनखे असीं ॾिसूं था पिया हाणे हीअ प्रोसेस कीअं पियो थिए। ॾिसो हींअर तव्हां वटि हिते टाइम जेको तव्हां मार्क कयो आहे उहो टाइम मार्क थींदो। उन खां पोइ तव्हांजी हाणे अटेंडेंस सम्झो कि इन थी वई आहे। टाइम आउट जो तरीक़ेकार बि सेम हूंदो। जॾहिं तव्हां टाइम आउट वारे ऑप्शन खे क्लिक कंदव त उन खां पोइ सेम तव्हांजी तस्वीर वारो ऑप्शन ईंदो। तस्वीर वारो ऑप्शन में जॾहिं तव्हांजी फेस डिटेक्ट थी वेंदो, फेस डिटेक्ट थियण खां पोइ तव्हांजी उहा एप्लीकेशन क्लोज़ थींदी ऐं क्लोज़ थियण खां पोइ तव्हांजो जेको टाइम आहे उहो तव्हांजी मेन स्क्रीन ते उहो मेंशन थी वेंदो ऐं टाइम मेंशन थियण खां पोइ तव्हां ॾिसंदो कि तव्हांजो टाइम अची चुको आहे। हाणे अॻिते जो नेक्स्ट जेको प्रोसेस आहे कि भई टाइम तव्हांखे सिंक्रोनाइज़ कीअं करिणो आहे, त उन स्टेप ते हलूं था पिया। तव्हां ॾिसंदो त स्क्रीन जे सॼे पासे ते बिल्कुलु तव्हांखे मथां मथां जेके लाइन्स नज़रनि थियूं पियूं, इन लाइन्स खे जॾहिं तव्हां क्लिक कंदव त उन खां पोइ तव्हांजे अॻियां हिकिड़ी ॿियो पेज ओपन थी वेंदो। त ॾिसो त उन ते तव्हांखे छा ऑप्शन अचे थो पियो। जी दोस्तो, तव्हां ॾिसो ही सिंक अटेंडेंस वारो ऑप्शन अची चुको आहे। सिंक अटेंडेंस वारे ऑप्शन खे जॾहिं तव्हां डायरेक्टली क्लिक कंदव त उन खां पोइ तव्हांजे अॻियां हिकिड़ो ॿियो पेज डिस्प्ले थी वेंदो ऐं जंहिंमें तव्हांजी जेका लोकेशन आहे, तव्हांजी जेका अटेंडेंस आहे उहा सिस्टम सां सिंक्रोनाइज़ थी वेंदी। इन केस तव्हां वटि डेटा जी कनेक्टिविटी न आहे त तव्हांखे जेको ही टाइम इन टाइम आउट वारो ऑप्शन आहे, जॾहिं तव्हां टाइम सिंक्रोनाइज़ वारे ऑप्शन में वेंदव त तव्हांखे ही फॉल्स शो थी रहियो हूंदो। जीअं ई तव्हां नेटवर्क कनेक्टिविटी कंदव, नेटवर्क कनेक्टिविटी थियण खां पोइ ऑप्शन तव्हां वटि ही सिंक्रोनाइज़ थी वेंदो त ऑटोमेटिकली सिग्नल तव्हां डिटेक्शन थी वेंदी इन एप्लीकेशन जी ऐं उन खां पोइ तव्हां वटि जेको ऑप्शन ईंदो इहो ट्रू में शो थींदो, जेको तव्हांखे पहिरियों फॉल्स में थिए पियो। हींअर तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांजो टाइम इन बि सिंक्रोनाइज़ थी वियो आहे ट्रूली ऐं टाइम आउट जेको आहे तव्हांजो उहो बि सिंक्रोनाइज़ थी वियो आहे। हुन में सॼी त हिन वीडियो में असीं सम्झी वरितोसीं कि फ्रेम्स ऐप खे कीअं ओपन करिणो आहे, सॼो सिस्टम उनजो कीअं हलंदो ऐं बाक़ी जेका IT रिलेटेड इशूज़ न्यू IT वारनि जे तरफ़ां सॉल्व कया वेंदा।